बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये फुटेज अवां जे नज़रुनि जे अॻियां उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जा आहिनि। रोज़ाना सुबुह जो आउं जॾहिं 7:30 पौणे 8 तारे कॉलेज पहुचंदो आहियां, हिते खोड़ ऐं ढेर सारा ही कुता हूंदा आहिनि जेके भौंकंदा रहंदा आहिनि, जिन खे हकलण लाइ मां पंहिंजे समूरी टीम खे ॿाहिरि मोकिलींदो आहियां त हिननि खे कढनि। रोज़ाना जे बुनियाद ते तक़रीबन 250 खां 500 100 खां 200 वालदेन ऐं शागिर्द हिन इदारे जे अंदरि विज़िट कनि था। यूनिवर्सिटी कैंपस बि उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे अंदरि मौजूदु आहे ऐं उन्हनि में बि शागिर्द ऐं शागिर्दियाणी जो हिकिड़ो कसीर तइदादु ईंदो रहे थो। दादू म्यूनसिपल खे बार बार ख़त जे ज़रिए, ऑडियो पैगाम जे ज़रिए या कॉल जे ज़रिए ॿुधाईंदा रहिया आहियूं त हींअर मौसम आहे हिननि कुतनि खे ज़हर ॾियण जी। ख़बर न आहे दादू म्यूनसिपल जी लापरवाही छो आहे या उनजी जेकी सॼी एडमिन जो इंट्रस्ट छो न आहे। रोज़ाना जे बुनियाद ते ही कुता हिते अचनि था ऐं काफ़ी सारा शागिर्द ख़ौफ़ वेझा जॾहिं हिन खे ॾिसनि था त भॼणु शुरू कनि था। बार बार चवण जे बावजूद बि हिननि जे लाइ को बि दादू म्यूनसिपल उपाउ नथी वठे। हर दफ़े इहा ई ॻाल्हि कंदा आहिनि त साईं ज़हर लाइ लिखियो आहे, ज़हर जीअं ईंदो असीं हिननि खे हितां कढंदासीं, मारींदासीं। पर वरी उहा ई साॻी बेहसी ऐं हुननि जी ख़ामोशी। मजबूरन अॼु ये वीडियो अवां सां शेयर कयूं पिया जीअं दादू जी सिविल सोसाइटी, शागिर्द ऐं वालदेन हिन संजीदह मसइले ॾांहुं तवजो ॾियनि।